जे जमीयत उलमा इस्लाम तलके रत्तेदरे जो जनरल सेक्रेटरी संजो भाउ मौलाना अली मोहम्मद साहब जा भाइर रोड हादसे में शहीद थिया ऐं अंदोनाक हादसो आहे। ख़ानदान जेको आहे उहो करब जी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे। मां ताज़ियत जे लाइ हाज़िर थियो आहियां ऐं दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला मरहूमीन जे दरजात खे बुलंद फ़रमाए ऐं तमामु पसमानदगान खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रबीउल अव्वल जो महीनो ऐं ख़ासि तौर ते अॼु 12 रबीउल अव्वल दर्स ॾिए थी त असां पंहिंजी ज़िंदगी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात जे मुताबिक़ गुज़ारियो। बदकिस्मती सां अॼु हर माण्हू इश्क़ नबी जी दावा करे थो, लेकिन इश्क़ नबी जे दावा जे बावजूदु ज़िंदगी हुज़ूर जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारण जे लाइ तयारु न आहे। अॼु मुआशरे जे अंदरि बिगाड़ जो वॾे में वॾो सबबु इहो आहे जो माण्हू दीन खां परे आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात खां परे आहिनि। अॼु जे ॾींहं ते असांखे वचन करणो पवंदो, वाइदो करणो पवंदो त इश्क़ नबूअ जी दावा सां गॾोगॾु असां पंहिंजी ज़िंदगी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत जे मुताबिक़ गुज़ारींदासीं। जेसिताईं तव्हांजो सुवालु आहे बंद कमज़ोर आहिनि, ॿोॾि जी सूरत हाल थी अचे। ॾिसो, असांजे दरियाह माज़ीअ में बि 11 लख खां 12 लख क्यूसिक पाणी गुज़ारियो आहे। जेका पोई ॿोॾि आई हुई सिंध में, उहा ॿोॾि दरियाह जे करे न आई, पूरे सूबे में किथे बि कश्मीर खां वठी ठटे ताईं दरियाह खे कोई कट न लॻो हो, कंहिं बि नहर खे केनाल खे कोई कट न लॻो हो। उनजो सबबु हो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिम नालनि जी खोटराई न थियणु, सिम नालनि ते हर साल अरबनि रुपयनि जी करप्शन थियणु ऐं पोइ सिम नाला पाणी ॿाहिरि न कढी सघिया। जॻह जॻह ते सिम नाला टुटा ऐं सॼी सिंध उन में ॿुॾी वई। ॿोॾि जॾहिं बि दरिया जी आई आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल ऐं पाणी जी सूरत हाल ऐं कचे खां अलावा पके जी सूरत हाल ख़ैर ख़ैरियत थी रही आहे। हिन दफ़े बि मां उमेदु करियां थो त जेकॾहिं हुकुमरान हथ सां को मनसूबाबंदी न कनि त दरिया जे अंदरि एतिरी कैपेसिटी आहे जो असांजो दरिया 11-12 लख क्यूसिक पाणी गुज़ारे सघे थो, छो त माज़ीअ में बि दरिया 11-12 लख क्यूसिक पाणी गुज़ारियो आहे। हा, बारिशूं हुजनि, बलूचिस्तान जो पाणी वही अचे पोइ बारिश वांगुरु, त पोइ हाणे का ॿी सूरत हाल थी सघे थी। लेकिन फ़िलहाल मां सम्झां थो त हुकुमरान जेका दावा कनि था उहे पंहिंजी दावा ते बरक़रार रहंदा ऐं उहे जेको आहे पाणी गुज़ारण में संजीदा रहंदा। बाक़ी करप्शन त ॿेड़ो ॿोड़ियो आहे, पोइ बंधनि जी मरम्मत जे नाले ते हुजे, इस्पतालुनि जे नाले ते हुजे, स्कूलनि जे नाले ते हुजे, रोडनि रस्तनि जे नाले ते हुजे, ॿेटनि वसीलनि जज़ीरनि जे नाले ते हुजे, सॼी जो सॼी सिंध चटे विया आहिनि ऐं खाई विया आहिनि। सिंध जे हुकुमराननि खां ख़ैर जी उमेदु रखणु ॿॿुरनि खां ॿेर घुरण जे मुतरादिफ़ आहे। घटि में घटि मां इन्हनि हुकुमराननि मां ख़ैर जी उमेदु नथो सम्झां। न आहे, मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि जे तरफ़ तव्हांजो तवजो छिकरायां थो त रतेदरे, लारकाणे, ॾोकरी ऐं बाकराणीअ में उहे माण्हू जिन जो ताल्लुक़ हुकुमरान जमात सां आहे, उन्हनि खां का फुर थिए थी, का मज़ाहमत थिए थी, उन्हनि जे घर में को धाड़ो लॻे थो त हफ़्ते जे अंदरि अंदरि चोर रुॻो पकिड़जनि नथा, पुलिस उन्हनि खे हाफ फ्राई ऐं फुल फ्राई करे लोड़े थी छॾे। पर जेकॾहिं के मुखालिफ़ जमात जे माण्हू जे घर मां चोरी थी थिए, धाड़ो थो लॻे, फुर थी थिए ऐं उनजो को जवाबदार पकिड़िजे थो त पुलिस चए थी असांखे अलाह को भउ थो थिए, इनजे करे असां हिनखे फुल फ्राई ऐं हाफ फ्राई नथा कयूं, इनखे केस अदालत मोकिलियो था ताकी अमरा वञी अदालत मां केस विड़े। ॿिटो मयार रखियो वियो आहे। हुकुमरान जमात जो को कारकुन मुतासिर थींदो त उनजे मुजरिम खे बर वक़्तु सज़ा मिलंदी। उते अलाह बि यादि न आहे, अलाह जो ख़ौफ़ बि यादि न आहे। ऐं पोइ हुकुमराननि जे गुड गवर्नेंस जे लाइ, हुकुमराननि जे गुड बुक में शामिलु थियण जे लाइ उन्हनि खे जीअं वणंदो तीअं कंदा। हिन वक़्तु सॼी सिंध ॿरी रही आहे, सॼी सिंध जली रही आहे। लखी ग़ुलाम शाह मां ईद उल अज़हा जे ॾींहं ते मासूम ॿार 4 सालनि जा अगवा थिया। ईद उल फितर ते शिकारपुर शहर मां खीर प्याक 2 सालनि जो ॿारु अगवा थियो। कंदकोट कश्मीर मां 4 सालनि जी न्याणी अगवा थी। न न्याणी महफ़ूज़ आहे, न ॿारु महफ़ूज़ आहे, न जवान महफ़ूज़ आहे। कश्मीर खां कंदकोट ताईं, कंदकोट खां तंगवाणी ताईं, तंगवाणी खां ठुल ताईं इलाइक़ो नोगो अहिड़िया बणियल आहे। लारकाणे खां सखर मग़रिब जी निमाज़ खां पोइ कोई माण्हू सफ़र नथो करे सघे। रतेदरे खां जेकबाबाद ऐं गड़ी खेरे ताईं राति जो को माण्हू सफ़र नथो करे सघे। सॼी सिंध हिन वक़्तु धाड़ेलनि जे रहमो करम ते आहे। कुझु इलाइक़ा कचे जे धाड़ेलनि जे हवाले, कुझु इलाइक़ा पके जे धाड़ेलनि जे हवाले आहिनि। जमीयत उलमा इस्लाम पहिरें ॾींहं खां इन हवाले सां जेको आहे सरापा एहतिजाज रही आहे। कॾहिं वज़ीर आज़म जे साम्हूं असां कचे में जॉइंट ऑपरेशन जी ॻाल्हि कई आहे,
कॾहिं असां जलसा करे जेको आहे अमन जी ॻाल्हि कई आहे, 11 ॾींहं सॼी सिंध में अमन मार्च करे मां सिंध जे अमन जी ॻाल्हि कई। हींअर असां 14 सेप्टेम्बर ते कश्मीर खां शुरू कयूं पिया ऐं 18 सेप्टेम्बर ते कराची वज़ीर आला हाउस जे ॿाहिरां धरणो हणूं पिया, सिंध अमन मार्च करणु वञूं पिया। बहरहाल अमन सिंध जी ज़रूरत आहे ऐं सिंध जा हुकुमरान अमन क़ाइमु कराइण में नाकाम थी चुका आहिनि, छो त उन्हनि खे ख़बर आहे त अवाम उन्हनि खे मुस्तरद करे थो। इहे धाड़ेल, इहे चोर, इहे अवाम जी जान माल इज़त ऐं आबरू सां खेॾण वारा इलेक्शन में उन्हनि जे लाइ बॉक्स भरनि था, उन्हनि जे लाइ ठपेबाज़ी कनि था। इन जे करे हुकुमरान उन्हनि खे पाण पालीनि था, हुकुमराननि जा MNAs MPs उन्हनि खे पालीनि था ताकी इलेक्शन जे वक़्त ते असांजे कमु अची सघनि। बेरहमानो ऑपरेशन जो मुंहिंजो मुतालबो हो। मां अमन मार्च जी जॾहिं खां ॻाल्हि कई आहे त इजलास थियणु शुरू थी विया आहिनि वज़ीर आला जी सदारत में। उनमें कोर कमांडर भी मौजूदु आहे, उनमें DG रेंजर्स भी मौजूदु आहे, उनमें ISI MI भी मौजूदु आहे ऐं उहे कचे में बेरहमाने ऑपरेशन जी ॻाल्हि भी कनि पिया। कॾहिं उन्हनि खे बददुआऊं ॾियनि था त अलाह कंदो पाणी में लुड़ी वेंदा धाड़ेल, कॾहिं हुकुमरान चवनि था त हथियार फिटा कनि त असां नौकरियूं ॾींदासीं। बहरहाल असांजे एहतिजाज जे ऐलान खां पोइ हुकुमरान चुरिया ज़रूरु आहिनि, लेकिन अमली इक़दामात अञा उन्हनि खे खणणा पवंदा। 14 तारीख़ कश्मीर खां जेको JU आई सिंध अमन मार्च जो आगाज़ करे पई ऐं 18 तारीख़ वज़ीर आला हाउस ताईं पहुचंदी। मां तव्हांजे चैनलनि जे तवसुस सां सॼी सिंध खे अपील करियां थो त सिंध जे लाइ, सिंध जे अमुन जे लाइ, मासूम बच्चनि जे लाइ, अमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि जे इज़तुनि जे लाइ ॿाहिरि निकिरी अचो त सबा जहिड़ी सिंध खे वाॻुनि जे वातनि मां आज़ादु कराइण जे लाइ गॾियल जद्दोजहद कयूं ऐं हिननि हुकुमरान मां जान छॾाइण जे लाइ असां गॾियल को हिकिड़ो इनकलाब जी शिकिल इख़्तियार कयूं। इन्हनि हुकुमरान मां जेसि ताईं जान नथी छुटे तेसि ताईं मां नथो सम्झां त सिंध सुरनि मां ॿाहिरि निकिरी सघंदी। इन ते त मां को बि तबसरो नथो करे सघां छो त तफ़सीली फ़ैसिले खां मां वाक़िफ़ न आहियां, लेकिन सिर्फ़ु सिंध जो वॾो वज़ीर न न आहे। यूनियन काउंसिल जे काउंसलर खां वठी, चेयरमैन खां वठी, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन खां वठी, टाउन चेयरमैन खां वठी, हर वज़ीर, हर मुशीर, हर सेक्रेटरी, SHO खां वठी SP ताईं, SP खां वठी मथे बालाई ऑफिसरनि ताईं, मुख़्तियारकार ऐं तपेदार खां वठी चीफ सेक्रेटरी ताईं आवे जो आवो बिगड़ियल आहे। हिते कंहिं इनक़िलाब जी ज़रूरत आहे ऐं इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत सिंध खे फ़राहम कंदी ऐं इन्हनि धरतीअ जे दलालनि ऐं गद्दारनि मां ऐं धरतीअ खे अज़ाब में मुब्तला कंदड़नि मां इंशाअल्लाह जिंद आज़ादु कराईंदी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल थिए थो या नथो थिए मूंखे ख़बर न आहे, लेकिन असां पंहिंजी जद्दोजहद इन्हनि नाअहल ऐं नालाइक़ हुकुमरान जे ख़िलाफ़ु जारी रखंदासीं।